नासिक कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसात शुरू थी वई आहे। बरसात पवण सबबि मौसम बणंदड़ ऐं गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। इन बाबति असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे कराची मां बशीर मिर्ज़ा। जी बशीर। जी बिल्कुल, गुज़िरियल ॾींहुं जेका मौसमियात खाते आगाही कई त कराची के अंदर बरसात पवंदी, तेज़ ऐं हल्की हल्की बरसात पवंदी। उन खां पोइ मां तव्हांखे ॿुधायां त सुबुह सां जेको इहो बरसात जो सिलसिलो हुयो उहो शुरू थी वियो। कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सदर, क्लिफ्टन, लांडी, नाज़िमाबाद, शेरशाह, जारी समेत जेके सदर वारा इलाइक़ा आहिनि उन सां गॾोगॾु गुलशन हदी, कायदाबाद, गुलिस्तान जो एयरपोर्ट रोड, नाता खान समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते बरसात पई आहे। उन खां पोइ जेको कराची जी मौसम आहे उहा अंतहाई खुशगवार थी वही है। गर्मी जो गुज़िरियल ॾींहुं हाई टेम्परेचर हो हिन वक़्तु गर्मी जो ज़ोर पिणु टुटियो आहे। हिन वक़्तु जेको बरसात जो सिलसिलो आहे उहो वक़्फ़े सां कराची के मुख़्तलिफ़ एरियाज़ में हिन वक़्तु बि जेको आहे सो जारी आहे। मौसमियात खाते चयो आहे त ईंदड़ जेके 24 कलाक आहिनि उन जे लाइ ॿुधाए पियो ॾिए त बरसात जो जेको सिलसिलो आहे उहो जारी रही सघे थो। इन 24 कलाकनि में ही बरसात जो जेको सिस्टम ॿुधायो वियो त जेके अॼु बरसात पवंदी उहा तेज़ हवा सां ऐं गजगोड़ सां बरसात पवंदी, जेका सुबुह सां ई शुरू थी चुकी हुई। वक़्फ़े सां केतिरे ई हंधनि ते जेको आहे सो बरसात जो रोडनि ते पाणी बीहजी वियो आहे। मौसमियात खाते जो इहो चवणु आहे त हीअ जेकी बरसात आहे उहा 24 कलाक हलंदी, जॾहिं त गर्मी जो ज़ोर पिणु टुटियो आहे, जंहिं सबबु कराची जी मौसम इंतहाई खुशगवार थी वई आहे। ऐं गर्मी जो जेको टेम्परेचर ॿुधायो वियो त हिन वक़्तु जेको आहे सो 27 सेंटीग्रेड ते वञी पहुतो आहे, जॾहिं त कराची जा शहरी जेको आहे सो हिन खुशगवार जेकी मौसम आहे उनखे इंजॉय करे रहिया आहिनि।